लाल जा प्रेमी सभई चओ झूलेलाल। अॼु जो दोहो। राम नाम जानियो नहीं, जानियो सदा उपाधि। कही रहीम तई आप नो जन्म गवायो बादी। हिन जो मतलब आहे जेको हृदय सां भगवान राम ऐं भगवान झूलेलाल जे नाम जो सिमरन किए बिना कूड़े भगत जी पदवी खणी वेठा आहिनि, उन्हनि जो जीवन व्यर्थ वियो आहे। 37 सवाल जो सही जवाब आहे बी। अमरलाल जी मिर्ख शाह खे उपदेश ॾेई करे अखंड जोत स्थापित करण लाइ चयो। सवाल 38 संत पुगर खे लाल साईं सभी व्यवहारनि खे छॾे छा करण लाइ चयो? ए नाम ऐं पंथ जो प्रचार, बी पुत्र प्राप्ति, सी ॿी शादी, डी तीर्थ। इन सवालनि जो जवाब रात जो 10 बजे ताईं कमेंट बॉक्स में ॾेई सघो था। जेके भी कमेंट बॉक्स में जवाब लिखन पिया उहे हिन नंबर ते व्हाट्सएप में पंहिंजो नालो ऐं शहर जो नालो लिखी मोकलन। अहिड़ा ही ॿिया वीडियो ॾिसण लाइ सिंधी समाज एकता चैनल खे लाइक, शेयर, कमेंट ऐं सब्सक्राइब कजो। टकंदो रहो हरदम न खांजो कंहिं खां की न डरे, टकंदो रहो हरदम न खांजो कंहिं खां की न डरे। यारी रख रांझणो न असांजो दम दम कदर करे, अलाए जे छा मेरा